दुरुस्त लतीफ़ जे सिटुनि सां अॼोके क्लास जी शुरूआत त तव्हांखे में ताणी बद पंहिंजो तुरहू उने में आणे कोन ॾींदी को पियो रात में मौजूद भाइरो ऐं भेनरो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो अॼोको क्लास शायदि बेरब्त हुजे, पर आउं चाहियां थो त कॾहिं कॾहिं बेरब्त ॻाल्हियूं बि कजनि। मूं अव्हांजे किताबनि खे पहिरें दर्जे खां वठी 9 दर्जे ताईं ॾिठो, ख़ासि तौर ते हमद खे ऐं नात खे। मूं हिन क्लास में अंदाज़ो लॻायो आहे त 60 खां वधीक शागिर्द मौजूदु आहिनि ऐं इहो वॾो अंग आहे। ऐं हिकिड़ी शइ मूं इहा बि ऑब्ज़र्व कई आहे त हिन क्लास मां घणनि ॿारनि जो ज़ोर लफ़्ज़ माना ते हूंदो आहे, अखरनि जे लफ़्ज़ माना ते इलाही। शायदि बुले छा चयो त अखरां दे विच जो ही अड़िया इश्क दी वादी इश्क दी चाढ़ी मूल न चढ़ी हा। हमद सिधी सी ॻाल्हि आहे त हमद जे लाइ असां वटि हिकिड़ो तसवर आहे त भई हमद अलाह ताला जे शान में चयो वेंदो आहे ऐं नात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे। हाणे आउं तव्हांजा उहे हमद लिखी आयो आहियां हिते। हाणे पहिरीं क्लास में तव्हांजो हमद आहे त गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। इहो नज़्म आहे किशन चंद बेबस जो, जेको सिंधीअ जे पहिरीं किताब में मौजूदु आहे। हाणे उस्ताद जे लाइ उन नज़्म जे हेठां जेका हिदायत लिखियल आहे त ॿारनि खे ॿुधायो त अलाह साईं जे साराह में चयल बेत खे हमद चइबो आहे। ॿिए दर्जे में हमद आहे साईं जी साराह। गीत धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां तुंहिंजे सिर पिण निमायूं सदा। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो आहे। ही ॿिनि सिटुनि वारो हर बंद जेको आहे ऐं जंहिंजूं ॿई सिटूं जेके आहिनि उहे पाण में हम काफ़िया आहिनि। हिन में आहे त अलाह साईं जी साराह में चयल बेत खे साॻी वदाहत आहे त हमद चइबो आहे। 3 दर्जे में आहे त धणीअ जी वॾाई। किशन चंद बेवस जो आहे। 6 बंदनि ते मुश्तमिल, जंहिंजे 4-4 सिटुनि वारो बेत आहे, जंहिंमें 2-2 सिटूं पाण में हम काफ़िया आहिनि। ॾिसी दुनिया में अजब निज़ारा, साईं जी सघ सम्झ प्यारा, उभई धरतीअ ते इसरार, जोड़िया साईं सभु जिन सार। 2 सिनफूं माना सिटूं हम काफ़िया आहिनि ऐं 3 जेका आहे उहा वराणीअ सां जेका जोड़िया साईं सभु जिन सार उन सां हम काफ़िया आहे। इन में वज़ाहत लिखियल आहे त यादि रखो त जंहिं शेर में अलाह ताला जी साराह हुजे उनखे हमद चइबो आहे। हिते आऊं इन वस्फ़ खे जेको आहे अहिड़े हिकिड़े शाइर जे ऐं दुरुस्त सम्झां थो। हिते हिकिड़ो तज़ाद आहे वस्फ़ जो। उहो कहिड़ो तज़ाद आहे त पहिरें 2 वस्फ़ुनि में लिखियलु आहे त बेत लफ़्ज़ लिखियलु आहे ऐं हिन में शेर लिखियलु आहे। ऐं शेरी दुरुस्त सम्झां थो छो त उहो लफ़्ज़ माक़ूल आहे ऐं हमद जी दुरुस्त वस्फ़ आहे। 4 दर्जे में आहे कुदरत वारा सभु कनि तुंहिंजी साराह, कुदरत वारा निर्मल जो ते नूर नज़ारा कुदरत वारा। इहो उनजो थल आहे। हेठां आहे त कोटा कोट बणाई धरतियूं, सहसें सिज चंड तारा, जिन जो अंत न पारा कुदरत वारा। ही किशन चंद जो 5 बंदनि ते 3 सिटुनि वारो हमद आहे। हिते आऊं हिकिड़ी ज़रूरी वज़ाहत कंदो हलां त पहिरें, ॿिए ऐं 3 दर्जे में सिंधी किताब में सभिनी शेरनि जे साम्हूं बेत लिखियो वियो आहे।
जॾहिं त चौथें क्लास लाइ सिंधी चौथों किताब में वतन जी हुब ऐं ॾियो आॾो नज़्म लिखियो वियो आहे। हिकु शाइर जे नाते आउं सम्झां थो त पहिरें ॿिएं ऐं टिएं दर्जे में नज़्म आहिनि। जॾहिं त मूं उन ॻाल्हि खे नोट कयो त नज़रसानी कमेटीअ जे मेंबर अज़ीज़ुल्ला पंवर खे मोबाइल कॉल करे पुछियो त उन ॿुधायो त डॉक्टर अलाना ताज जोयो ऐं असां उन साॻे सवाल ते वीचारे इहो फ़ैसिलो कयो उन करे त अक्सर उस्तादनि खे बेत नज़्म वाईअ ऐं गीत जे फ़नी घुर्जनि ऐं लवाज़मात जी ख़बर न आहे। उन करे असां अगरि उन ते नज़्म काफ़ी वाई या गीत लिखंदासीं त उस्ताद विछड़ी पवंदा, मुझी पवंदा ऐं ॿार बि उनखे सम्झी न सघंदा। उन करे उनखे बेत लिखियो वियो आहे। बहरहाल नज़रसानी कमेटीअ में वॾा दिमाग़ वेठल आहिनि, उहे वधीक ॼाणनि था। शागिर्द भाइरो ऐं भेनरो, हिते मूं नालो खयों साईं ताज जोई जो। ॿुधाईंदो हलां त आउं हिन स्टेज ते जेकी कुझु बि आहियां उहो बदौलत ताज जोई जे करे आहियां। हू मुंहिंजो इल्मी ऐं अदबी उस्ताद रहियो आहे। हाई स्कूल कादियमंद में पढ़ियो आहे ऐं पीर कोलाची कादियमंद में ॼाओ आहे। उनखां पोइ पंजे में बि बेत ॾिनल आहे। उहो बेत अलॻि आहे। सिंधीअ में 6हें किताब में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जा जेके बेत आहिनि उहे बेत आहिनि। एक्चुअल 4 बेत आहिनि, उन्हनि खे नज़्म करे ॾिनो वियो आहे। ईअं 6हें 7हें में माना जेके ॿिया बेत आहिनि, हाणे हिते उन्हनि खे उहे आहिनि क्लियर बेत। हाणे उन्हनि खे हमद इन करे चयो वियो आहे त उन्हनि में सभिनी बेतनि में अलाह ताला जी साराह बयानु थियल आहे। माना हिते सम्झणु खपे त हमद जेको आहे, छो त असांखे हमद जी वसफ़त हिकिड़ी सिट में ई मिली वई, पर उहो हमद असां जेकर वाईअ में लिखूं था, अलाह ताला जी साराह कयूं था, उहा हमदिया वाई आहे। जेकर उहा ग़ज़ल में लिखूं था त उहो हमदिया ग़ज़ल आहे। ऐं जेकर काफ़ीअ में लिखूं था त उहा हमदिया काफ़ी आहे। ईअं ई हिते मूं तव्हांजे पहिरें खां वठी 8हें ताईं जेके नातूं आहिनि, ऐं उन हाणे पहिरीं में जेका तव्हांजी नात आहे त प्यारो नबी, सुहिणो नबी असांजो, प्यारो नबी असांजो, ग़ुलाम मोहम्मद गादीअ जी जेका नात लिखियलु आहे, इहो बि जेको आहे हिकिड़ो नज़्म आहे। पर उन ते उहा वज़ाहत करे वियुसि त हुननि इन करे लिखियो, बेत इन करे लिखियो त जीअं उस्ताद उन शइ खे या ॿारु आसानीअ सां हिकिड़ो सम्झी सघे। हाणे ॿिए में आहे मदीने जा साईं, मिड़नि खां मथां हा मदीने जा साईं, असां ते इनायत करी तूं सदाईं। ही वफ़ा मौलाबख्श भटीअ जी जेका वफ़ा मौलाबख्श कंबराणीअ जी नात आहे। ऐं उन में बि इहो लिखियलु आहे त नबी सगोरे जे साराह में चयल बेत खे नात चइबो आहे। ऐं शेर वधीक सम्झां थो त शेर खे। ऐं 3 दर्जे में आहे पाण सगोरा जीअ जियारा, पाण सगोरा सभ खां प्यारा, पाण सगोरा। ही इमदाद हुसैनीअ जी जेका नात आहे। दोस्त हुजे या दुश्मन चाहे, सभिनी लाइ बाज़ारा आहिनि, जिन जो को बि सहारो न आहे तिन जे लाइ सहारा आहिनि। सम्झाइणो इहो आहे त हमद ऐं नात में असां वटि जेके बि सिन्फ़ूं जेके आहिनि उहे इहे ग़ज़ल में बि अचनि थियूं, माना काफ़ीअ में बि अचनि थियूं, वाईअ में बि अचनि थियूं, बेतनि जे सूरत में बि उहे मौजूदु आहिनि। हाणे असां जॾहिं ॾिसंदासीं, तव्हां मां जेकर किन दोस्तनि जी सिंधी अदब सां दिलचस्पी हूंदी त तव्हांखे नातिया दीवान बि मिलंदा ऐं हमदिया दीवान बि मिलंदा। गुल मोहम्मद शाह बुखारी आहे, उन जो हमदिया दीवान आहे इरफान शरीफ़, ऐं उन जो नातिया दीवान आहे बुरहान शरीफ़। हाणे तव्हांखे जेकर दीवान जी ख़बर हूंदी त दीवान सिर्फ़ु ग़ज़ल जे शाइरीअ जो थींदो आहे, ऐं दीवान जेको थींदो आहे
उहो अलफ़ खां वठी ये ताईं जेके बि तव्हांजा 52 पटीअ जा अखर आहिनि उन्हनि सां उनजो रदीफ़ थींदो आहे, माना आख़िरी अखर जेको उनजो हूंदो आहे उहो अखर हूंदो आहे। पर उन खां अलावा ॿिया रदीफ़ बि शाइर खणंदा आहिनि, जीअं आ, छो त अलफ़ हू त अची वियो, आ अलॻि रदीफ़ खणनि था जेको 53 थी वियो, में खणनि था 54 थी वियो, ऐं खणनि था 55 थी वियो। नून गुने वारो रदीफ़ जेका, छो त नून चिटे वारो रदीफ़ कयूं उहो पटीअ में अची वियो, नून गुने वारो जेका रदीफ़ खणनि था। हाणे ईअं असांजी जेका सम्झणु इहो खपे त हमद ऐं नात तव्हां कंहिं बि शाइरीअ जे सिन्फ़ में लिखो था। हाणे शाइरीअ जे सिन्फ़ुनि ते यकीननि मां तव्हांखे सम्झाईंदुसि, छो त हर सिन्फ़ जा पंहिंजा लवाज़मात आहिनि, उनजो पंहिंजो असलूब आहे, उनजो पंहिंजो अंदाज़ आहे। उन हिसाब सां इहा शइ मूं वज़ाहत इन करे सम्झी पई त असांजे आऊं सम्झां पियो त तव्हां सुभाणे जा उस्ताद आहियो, उन करे इहा वज़ाहत हिकिड़ी ज़रूरी हुई। ॿियो, हमद ऐं नात खां पोइ असां वटि जेका शइ अचे थी उहा आहे मौलूद। हाणे हमद ऐं नात ॿिन्हिनि जी जेका लफ़्ज़ी जेकर माना अरबी जा लफ़्ज़ आहिनि जिन जी तव्हां लफ़्ज़ी माना ॾिसंदव, उहा आहे साराह, तारीफ़ या कंहिंजी सना बयानु करणु। हा, उन खां पोइ आहे मौलूद असां वटि। हाणे मौलूद ॾिसो, जिते नात मौजूदु आहे उते मौलूद, आउं सम्झां थो मौलूद जेको आहे उहो ख़ालिस सिंधी शाइरीअ जी सिन्फ़ आहे। हाणे मौलूद जी तव्हां यकीननि माना पढ़ी हूंदी त मौलूद अरबीअ में लफ़्ज़ तौलिद मां वरितलु आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे ॼमणु या नओं ॼावल ॿार, ऐं इस्तिलाही मूजिबि हिन ते उहो नालो उन ई करे पियो त उन में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे विलादत ते ख़ुशीअ जो इज़हार थियलु हूंदो आहे। हाणे मौलूद जो सिटाव घणे भाङे वाईअ ऐं काफ़ीअ जहिड़ो थींदो आहे। जीअं हिते मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टीअ जूं सिटूं आहिनि त मोहम्मद ॾिसी मन ठारियां जंहिं लाइ उकंडियो आहियां, सैयद ॾिसी सिक लाहियां जंहिं लाइ उकंडियो आहियां। हाणे मुयन शाह इनात उहो जेको आहे उन जे वाइनि में जेको आहे उहो मौलूद जो पहिरियों नमूनो मिले थो। या रहमतुल्लाह आजिज़ा लाशारीअ जूं हिते सिटूं आहिनि त थी विया जश्न विलादत जाम, आयो आयो अरबी जाम। इहो जेको आयो आयो अरबी जाम माना उन जे सिर्फ़ु ख़ासि विलादत वारे अवसर ते ई जेको लिखियो वञे उनखे असां मौलूद चऊं था। मौलूद बि ईअं मुख़्तलिफ़ सिटरा में असांखे मिले थो। हाणे सुघड़ लुकमान खोखर जे जॾहिं मूं किताब खे ॾिठो लालकणा लुकमान जा, त संदसि 4 बेत आहिनि जेके बेताणी सिन्फ़ में लिखियलु मौलूद जो नमूनो लॻनि था। हाणे हिते हिकिड़ो बेत नमूने तौरु पेश कयां थो त आयो अरबी, आयो अहमद अरबी जरकियो सारो जग, सैयद घणियूं सुरहाण थिया दिलबर ख़ातिर दग, आंदो ईमान अजीब ते जे ठाहू का हा ठग, आ पिरियुनि मथां पग 1.25 लख जी लुकमान चवे। त हमद, नात ऐं मौलूद जे हवाले सां मूं इहे तव्हांखे शयूं तव्हां सां शेयर कयूं, तव्हांखे ॿुधायूं। हाणे जंहिं शइ जा जेका शइ आऊं तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो, यकीननि तव्हां ॾाढा बाख़बर आहियो। हाणे उहे तव्हांजे एग्ज़ाम में यकीननि उन्हनि मां का शइ अची सघे थी। हाणे फ़र्ज़ु कयो आहे मज़मून। हाणे मज़मून तक़रीबन अवां सभई बाशऊर आहियो, ॼाणंदा हूंदव। प्राइमरीअ में जॾहिं घणा ॿार पढ़ंदा आहिनि या असीं पढ़ंदा हुआसीं त उस्ताद असांखे हिकिड़ो आसान हिकिड़ो फार्मूलो सम्झाईंदा हुआ मज़मून जो। हाणे कंहिं जानवर ते मज़मून लिखिणो आहे त उन मज़मून खे सवलो कीअं कजे। नंबर पहिरियों ॿुधाईंदा हुआ बदनी, बनावत, रंग, नस्ल, खाधो, फ़ाइदो। हाणे इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेकर असीं फ़र्ज़ु कयो कंहिं जानवर जे भई
घोड़ो आहे वो घरेलू जानवर आहे, उनजी जेका बदनी बनावट आहे, उनखे हिकिड़ी वॾी बाडी आहे, उनखे 4 टंगूं आहिनि, उनखे ॿ कन आहिनि, उनखे ॻिची आहे, उन ते वार आहिनि, उनखे पुछ आहे, उनखां पोइ उनजो जेको रंग आहे उहो अबलख आहे, कुमेत आहे, सुर्खो आहे, चीनो आहे, जेके उनजा रंग आहिनि। उनखां पोइ उहो जेको नसुलु आहे उनजो उहो कहिड़ो नसुलु आहे, ताज़ी आहे, अरबी घोड़ो आहे, छो त भिटाईअ बि उनखे ॻायो त अङण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पका पट सुहन सुरही साइज पासे पिरी मर पिया मींहं वसनि असांजे पिरनि शल हून बराबरि ॾींहड़ा। खाधे में हू छा थो खाए, गाहु थो खाए, ॾारो थो खाए, चणा थो खाए या जेकी शयूं खाए थो। फ़ाइदा उनजा कहिड़ा आहिनि त हू सुवारीअ जे कमु अचे थो, हू शौक़ीन जेके आहिनि उनखे डोड़ पुॼाइनि था, हू गाॾे में टांगे में बगीअ में इस्तेमालु थिए थो। हाणे उनजा जेके फ़र्ज़ु कयो संज आहिनि, असीं उन्हनि जा यकीननि नाला लिखी सघूं था त भई उन ते जेको हनो रखिबो आहे, हने में जंहिंमें हथ विझिबा आहिनि उनखे भिरणो चइबो आहे, उन ते जेको तंगु रखिबो आहे, उन ते थड़ा रखिबा आहिनि, उन ते तल रखिबो आहे, उन ते जंहिं ते पेर ॾेई चढ़िबो आहे, उन ते रिकेब हूंदो आहे, उनखे ज़ेनूं हूंदियूं आहिनि ऐं उन जो जेको लगाम हूंदो आहे। त माना ईअं हिकिड़ो असांजो ॼण त हिकिड़ो ईज़ी थी पियो मज़मून लिखणु कंहिं माना हिकिड़ो जानवर ते। भई हाणे हिकिड़नि ॿारनि जी जेका स्टेज आहे, तव्हांजी जेका स्टेज आहे उहा त ज़ाहिर आहे इन मज़मून खां टिपी वई। हाणे मज़मून जी जेका आहे, हाणे जेकर असीं ॿियो को मौज़ू खणूं था त उन मज़मून जे लाइ हूंदी आहे तमहीद। सभ खां पहिरीं मज़मून जे लाइ हूंदी आहे तमहीद, उनखां पोइ नफ़्से मज़मून, उनखां पोइ पुॼाणी। हाणे हिकिड़ो मज़मून असां सिधो थियूं डायरेक्ट जेको आहे उहो कंहिं शइ ते लिखंदा आहियूं। भई असांखे कंहिं माण्हूअ ते हिकिड़ो मज़मून लिखिणो आहे, मूंखे फ़र्ज़ु कयो हसन ते लिखिणो आहे त आउं हसन ते लिखंदुसि। हसन भई हिकिड़ो जेको ॾाढो हिकिड़ो सुलझियल आहे, बाशऊर आहे, सहाफ़ी आहे, फलाण आहे, जेकी बि आहे, इन ते सिधो थियूं। पर हिकिड़ी वरी तमहीद ॿधिबी आहे त हाणे उन ताईं पहुचण जे लाइ आउं हिकिड़ी तमहीद ॿधां त भई असांजे सिंध में खोड़ सारा नौजवान आहिनि जेके इल्म अदब सच सहाफ़त जे लाइ जाखोड़े रहिया आहिनि। उन्हनि जो कमु ई जेको आहे उहो सच खे हिकिड़ो अॻियां आणणु आहे ऐं उन्हनि में फ़र्ज़ु कयो मां नंढड़ी तमहीद थो ॿधां त उन्हनि में हिकिड़ो हसन बि शामिलु आहे। इहा थी वई तमहीद। उन एक्चुअल मौज़ूअ ताईं असांखे पहुचण जे लाइ जेका असां कतब आणींदा आहियूं उहा आहे तमहीद। उनखां पोइ जेको आहे उहो आहे तव्हांजे मज़मून जो रुख़, त तव्हां उहो मज़मून कहिड़े मौज़ूअ ते लिखो था। उन में बहितर ईअं आहे त असां गौर वीचार कयूं। हाणे फ़र्ज़ु कयो इहो हिकिड़ो असीं हिकिड़े फ़र्द ते मज़मून लिखूं था, उनखे खाको चइबो। उर्दू में खाका कहते हैं, इंग्लिश में प्रोफाइल चइबो आहे। ऐं जेकर फ़र्ज़ु कयो असां हिकिड़े शहर ते लिखूं था, भई फ़र्ज़ु कयो पाण काज़ी अहमद में बीठा आहियूं, असीं काज़ी अहमद ते लिखूं था त काज़ी अहमद हिकिड़ो नंढिड़ो ॻोठड़ो हुयो जंहिंखे सभ खां पहिरें जेको आहे सो उहो मेलकंडी चवंदा हुआ। पोइ वरी जॾहिं हज़रत काज़ी अहमद अची हिते तइलीम जे ख़्याल सां पंहिंजी प्रचार करण जे ख़्याल सां जॾहिं आयो त ही उनजे नाले सां मनसूब थियणु लॻो। उनखां पोइ हुन में केतिरा पाड़ा आहिनि, उन में केतिरा स्कूल आहिनि, केतिरियूं सरकारी बिल्डिंग्स आहिनि। ऐं सम्झां थो त इन हवाले सां तफ़सीली जेको थो पाण ॻाल्हाए सघूं था त को मज़मून जेको थो लिखी सघिजे थो। उन खां पोइ असां कंहिं बि इल्मी अदबी तौर ते जेकर मां हिते मुख़्तसिर शयूं तव्हांखे सम्झायां पियो, उन मां तव्हां वधीक बि उन शइ ते जेको आहे सो हाणे आउं सम्झां थो त मज़मून जे हवाले सां हिकिड़ी मुख़्तसिर ही शइ तव्हांजे साम्हूं अची वई। हाणे मज़मून खां अलावा असांजे ख़ासि तौर ते ख़त ईंदो आहे। हाणे ख़त जेको आहे यकीनन उहो बि असांजे इम्तिहान में ईंदो आहे, किथे बि अची सघे थो भई ख़त लिखो। ऐं ख़त असांजे इलाही माण्हू जेके हूंदा आहिनि उन्हनि खे ख़त लिखणु, असां इलाही जेके शागिर्द हूंदा आहिनि उन्हनि खे ख़त लिखणु कोन ईंदो आहे। छो त उनखे हाणे जेकर हिकिड़ो उस्तादु 10 ख़त लिखाए इतफ़ाक़नि उन मौज़ूअ ते को ख़त न आयो त असांजो ॿारु जेको आहे उहो विछड़ी पवंदो आहे त भई हाणे आउं छा कयां। बहितर ईअं आहे आउं सम्झां थो त असांखे उहे शयूं सिखणु खपनि। असांखे ख़त लिखणु कीअं खपे। हाणे ख़त जे लाइ जेके मूं वटि स्टेप आहिनि उहे आहिनि नंबर पहिरियों किथां था लिखो, नंबर ॿियो कॾहिं था लिखो, नंबर टियों कंहिंखे
था लिखो। नंबर 4 छा था लिखो। नंबर 5 केर था लिखो। हाणे असां जॾहिं ख़त लिखंदा आहियूं त असां पने खे चइनि हिसनि में ॿीणो करे विरहाईंदा आहियूं। मां हिते लकीरूं कढां थो। फ़र्क़ु कयो, असां चइनि हिसनि में उनखे पने खे विरहाईंदा आहियूं। हिकिड़ो हिसो असां हाशीअ जो छॾे ॾींदा आहियूं। उनखां पोइ जेको असां लिखंदा आहियूं ॿिए पेरा खां, मक़सदु त हितां खां लिखंदा आहियूं। हाणे फ़र्क़ु कयो, काज़ी अमन, तारीख़ 24 फरवरी, ठीकु आहे। उनखां पोइ जेको बि आहे, हाणे मुखातिब थियण जो जेको अंदाज़ आहे, अस्सलाम वालेकुम। फ़र्ज़ु कयो को माण्हू या अली मदद लिखी सघे थो, को माण्हू सूफ़ियात हक़ मौजूद लिखी सघे थो, पर को माण्हू राम राम बि लिखी सघे थो। हर कंहिं माण्हूअ जे उहो मर्ज़ीअ ते आहे, उहो कहिड़े मिज़ाज जो माण्हू आहे। हाणे फ़र्ज़ु कयो ख़त तव्हांखे छाजे बारे में लिखिणो आहे? भई मुंहिंजे भाउ जी शादी आहे, उन में शरीक थियो। हिते मुंहिंजे भाउ जी शादीअ में शरीक थींदा, सुभाणे आहे अव्हांजा कुर्ब। हाणे ही मुख़्तसिर त अव्हां जो पंहिंजो जेको बि नालो आहे इम्तिहान में अलफ़ बे ते लिखिबो आहे, इम्तिहान में नालो न लिखिबो आहे। हाणे ही त मुख़्तसिर थियो। रसूल बख़्श पलीजे जो तव्हां नालो ॿुधो हूंदो। रसूल बख़्श पलीजे जे पुट अयाद लतीफ़ पलीजे जो बि नालो तव्हां ॿुधो हूंदो। रसूल बख़्श पलीजे अयाद लतीफ़ पलीजे खे जेल मां ख़त लिखियो हुयो। वॻ कीअं विसरियाए, वॻ कीअं विसरियाए। हुन इहो जेको ख़त हुयो हिकिड़ो पूरो ख़त आहे, जेको हिकिड़ो किताबु आहे। वॻ कीअं विसरियाए हिकिड़ो ख़त, सिर्फ़ु हिकिड़ो ख़त आहे ऐं हिकिड़ो पूरो किताबु आहे। त हाणे ही मूं सिर्फ़ु शयूं तव्हांखे सम्झाइण जे लाइ हिनखे मुख़्तसिर लिखियो आहे। ही पहिरियों, ही ॿियो, ही टियों, ही 4 ऐं ही 5 जेके मूं हिकिड़ा ॾाका या स्टेप तव्हांखे ॿुधाया, ही उन ख़त लिखणा आहिनि। हाणे हिनखे जॾहिं असीं तवालत पकड़ायूं, उनखे असीं वधीक उनखे असीं डिघो डिघारो कयूं त प्यारा दोस्त, मुंहिंजे भाउ जी शादी आहे, उन में उतर खां, लाड़ खां, काछे खां, थर खां, बर खां, हेॾां खां, होॾां खां, यार ईंदा, दोस्त ईंदा, फनकार हूंदा, फलाणो हूंदो, टीर हूंदो, इलाही सारो असां उनखे तफ़सीली करे सघूं था। पर असीं जॾहिं इम्तिहान में ख़त लिखंदा आहियूं त असांखे पंहिंजे मक़सद जी जेका ॻाल्हि करणी आहे, ॾिसंदड़ तव्हांजे उन पॉइंट खे ॾिसंदो त तव्हां में उहा उन शइ जी तव्हां वटि ॼाण केतिरी आहे। ऐं उनखां पोइ आहे असां वटि दरख़्वास्त। हाणे दरख़्वास्त में तव्हां मथियां जेके आहिनि उहे ॿई स्टेप जेके आहिनि उनखे छॾे ॾियो। हाणे दरख़्वास्त असां कंहिंखे था लिखूं? हाणे फ़र्ज़ु कयो असां लिखंदा आहियूं, उहो ई साॻिए पने वारा ई 4 हिसा असां करे छॾिया। हिकिड़ो हिसो हाशीअ में छॾे ॾिनोसीं, ॿिए हिसे खां छॾे बख़िदमत जनाब केर बि टाउन ऑफिसर। हाणे जेकर असां बख़िदमत लिखूं था, हिकिड़ी शइ तव्हां ज़रूरी सम्झी छॾियो त जेकर असां बख़िदमत लिखूं था त पोइ में न लिखंदासीं, या वरी लिखंदासीं ख़िदमत में, पोइ वरी न लिखंदासीं। हाणे टाउन ऑफिसर बाबति पाड़े जे सफ़ाईअ लाइ जनाबे आला
असां रहवासी अर्ज़ हाणे फ़र्क़ु कयो त असां शेर मोहम्मद कॉलोनीअ जा या सरदार कॉलोनीअ जा फलाणी कॉलोनीअ जा रहवासी अर्ज़ु था करियूं त असांजे पाड़े में गंदगी वधी वई आहे, जेकर उनजी तव्हां सफ़ाई करे ॾींदव, छो त उनजे करे मच्छर मक्खियूं बीमारियूं उनजे करे फैलिजनि थियूं, कराए ॾींदा त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। वाधू हद अदब अर्ज़दार जेकर हिकिड़ो आहे, ॿ टे जेके बि आहिनि असीं उन्हनि जा नाला लिखंदासीं त हीउ हिकिड़ो मुख़्तसिर जेको आहे हिकिड़ो पैटर्न, हिकिड़ो तरीक़ेकार हुयो मज़मून जो, ख़त जो, दरख़्वास्त जो, उनखां इन जो जेको ग्राफ आहे उनखे लिखण जा जेको ॾांव आहे, ढंग आहे, यकीनन माना हर माण्हूअ वटि पंहिंजो आहे, पर हीउ मुख़्तसिर तौर ते असीं उनखे इन अंदाज़ में लिखी सघूं था। बाक़ी हाणे मुंहिंजे ज़हन में आहे त ही बुनियादी हिकिड़ियूं शयूं हुयूं, उन्हनि ते तव्हां सां ॻाल्हायोसीं। हाणे जेके नसर में तव्हां जूं जेके सिन्फ़ूं आहिनि, ख़ासि तौर ते आतमकथा छा आहे, सवाने हयात छा आहे, मकालो छा आहे, कहाणी ऐं आखाणीअ में जेको फ़र्क़ु आहे, नाविल छा आहे, या जदीद सिंधी शाइरीअ जूं जेके कुझु सिन्फ़ूं आहिनि उहे जेके तव्हांजे पेपर में अचणु घुरिजनि। ही बेसिक शयूं ॿुधायूंसीं। हाणे जेके शयूं जेके आहिनि उन्हनि ते बि यकीनन ईंदड़ क्लास में पाण ॻाल्हाए वठंदासीं, पर अव्हां जेके साथी आहियो अव्हां पारां आउटपुट मिलणु खपे। ऐं ॿियो त इहा शइ बि असां ताईं पहुचणु खपे त भई तव्हां छा छा सिखणु चाहियो था या कहिड़ियूं शयूं तव्हां ताईं पहुचाइणु घुरिजनि। यकीनन पंहिंजे नंढड़ी ॼाण मुताबिक़ ऐं कोशिशि कंदुसि त अधु कलाक जे मुख़्तसिर टाइम में तव्हां सां कुझु शयूं वंडे सघिजनि।